प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आवाज़ टीचर फ़कीर चंद। अज कल पाण 2 अखरी जे पढ़ियासीं, अज 3 अखरी जे पढ़ंदासीं। हिजे करण खां पहिरीं हिजे सिखण खां पहिरीं असांजे चैनल के सब्सक्राइब कजो। अचो तो 3 अखरी हिजे सब सिखूं। ही ज़बरन में आए बेदबर ब, स्वादबर स, रेदबर बसर, लामदबर ल, गेंदबर ग, रेदबर लगड़, काबदबर क, लामदबर ल, रेदबर कलर, काबदबर क, सींदबर स, मींदबर म, कसम, अलिजबर दालदबर द, बेदबर ब, अदब, जीम जबर ज, जाल जबर ज, बेदबर ब, जज़ब, ऐन जबर जीम जबर ज, बेदबर ब, अजब, अली जबर सेरे जबर सर, असर। हाणे ज़ेर में ऐन लामदर इल मिम पिश्मो इल्मो, फे लामदर फिल मिम पिश्मो फिल्मो, मीम स्वाद मिस मीम दर मिस स्वाद रे जबर सर मिसर, जीम दर जि सीन दबर स मीम दबर म जिस्म, हे दर हि मीम दबर म ते दबर त हिम्मत। हाणे पेश में एन पिश उ मीम रे दबर मर उमर, मीम ला पिश मुल्क का दबर क मुल्क, पेश इन पिश पुश पेदवर प पुष्प, एन रे पिश उर सिंदवर स उर्स, मीम रे पिश मुड़ सिंदवर स मुड़स, जीम पिश जु मीम दवर म नून दबर न जुम्मन, जीम रे पिश जुर मीम दबर म जुर्म। प्यारा दोस्तों तेरी पाण 2 अखरी जे सिखियासीं, हाणे 3 अखरी जे इनके चङी तरीक़े सां यादि कजो ऐं असांखे मोट ॾिजो। महिरबानी।